की प्रोलग ॻोठ ख़लीफ़ो आकिल हिंगोरो में इंसान जी भलाई जो कमु कंदड़ समाजी तंज़ीम चैरिटी डूइंग्स ऐं इस्लाम फाउंडेशन जे गॾियल ताउन सां मुफ़्त ग़रीब ॻोठाणनि में सोलर प्लेटूं पंखा ऐं मच्छरदानी विरहाई वयूं। इन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे सुहेल अहमद चयो त इस्लाम फाउंडेशन ऐं चैरिटी डूइंग्स जी डिवीज़न जे गॾियल ताउन सां असां गुज़िरियल बरसातुनि ॿोॾियुनि में बि हिते जे माण्हुनि जी वक़्तायती सहायता कई हुई ऐं चौपाई माल जी बि वेटनरी अस्पताल क़ाइमु करे ऐं माल जे इलाज करण समेत उन्हनि जे चारे जो बि बंदोबस्तु कंदा रहंदा आहियूं। असां काफ़ी ॻोठनि में मस्जिदूं जोड़ाइण समेत ॿिया भलाई जा कम कंदा रहिया आहियूं। जो त ॼाणायल तंज़ीम जे मक़ामी वॉलंटियर जमील कुंभर जो चवणु हो त असां हिते जे मुस्तहिक़ माण्हुनि जी बग़ैर कंहिं बि मतभेद जे ख़िदमत कंदा रहंदा आहियूं। माण्हुनि जा भलाई वारा कम करे दिली सुकून हासिल थिए थो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।